नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़िले उमरकोट जे समाजी कारकुन पाकिस्तान कोरी इतिहाद ज़िले उमरकोट जो सदर अमजद कोरी ॿिए ॾींहुं बि कुनेरी रोड मूमल माड़ी वारे इलाइक़े में वञी पाणी हेठि आयल मुतासिरनि में बिरयानी विरहाई। अमजद कोरी पंहिंजी मदद पाण तहत मुतासिर 200 घरनि जी सार लधी ऐं खेनि बिरयानी तक़सीम कई। इन मौक़े ते अमजद कोरी चयो त बरसाति जाम थी वई आहे, जंहिं करे माण्हुनि जा घर किरी पट थी विया आहिनि। घरनि में पाणी हुजण करे ग़रीब माण्हू रधा पका बि कोन था करे सघनि, जंहिं करे हू सख़्तु परेशान थी बुखूं काटे रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह इहो कमु जारी रहंदो ऐं ग़रीबनि जी मदद कंदो रहंदुसि।